आगाह कयो आहे त कुंदरी वेझो ॻोठ में तालीम लाइ जाखोड़ींदड़ आसूबाई जे स्कूल मां चोरी वारो मामिलो। सेशन जज उमरकोट आसूबाई जे स्कूल मां चोरियुनि बाबति सिविल जज खां रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध हाई कोर्ट जे हुकुम बाद सेशन जज पारां सिविल जज कुंदरी खे स्कूल जो दौरो करे रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सेशन जज उमरकोट SSP EDO तालीम उमरकोट ऐं SHO बोदर फार्म खां बि रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सिविल जज ॻोठ मेड़ा जी ढाणी में स्कूल पहुची चोरियुनि बाबति ॼाण वठी आसूबाई जो बयान बि वरितो। सिविल जज पारां SHO बोदर फार्म खे छंड पटी वई ऐं केस दाख़िल करण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। आगाह कयो आहे त इन ॻोठ में तालीम लाइ जाखोड़ींदड़ ऐं पंहिंजी मदद पाण तहत आसूबाई तरफ़ां इहो स्कूल क़ाइमु कयो वियो, जंहिंमां इन खां अॻु बि चोरियूं थी चुकियूं आहिनि। आसूबाई तरफ़ां रोईंदे या वीडियो रिकॉर्ड कई वई हुई ऐं दाह ॾिनी वई हुई इंतिज़ामिया खे त पुलिस इन सिलसिले में का मदद नथी करे। जॾहिं त सिंध हाई कोर्ट तरफ़ां इन मामले जो नोटिस वरितो वियो। सेशन जज उमरकोट पारां सिविल जज कुंदरी खे हिदायत कई वई त इन ॻोठ में वञी करे हू इन सूरत हाल जो जाइज़ो वठे। तफ़सील मालूम कयूं था अनिल कुमार मिकवाणा खां। अनिल कुमार, वधीक आगाह कजो, सिविल जज हिते पहुतो। बिल्कुल अमीर, सिंध में तालीम जे लाइ जाखोड़ींदड़ सिंध जी मलाला लक मारंदड़ आसूबाई कॉलेज स्कूल मां मुसलसल चोरियुनि वारो ही मामलो आहे, जंहिंजी एहतिजाज वारी ख़बरूं लॻण बाद सिंध हाई कोर्ट जो नोटिस वरितो। नोटिस बाद सेशन जज उमरकोट पारां सिविल जज कुंदरी खे आसूबाई जे स्कूल जो दौरो करी उन सां बयान वठी रिपोर्ट ॾियण जो पूरो हुकुम ॾिनो। जॾहिं त सेशन कोर्ट उमरकोट पारां SSP उमरकोट EDO तइलीम उमरकोट ऐं SHO बोदर फार्म खां अॼु ॿिनि तरहनि जो रिपोर्ट तलब कई आहे। सेशन जज जी हिदायतनि ते सिविल जज कुंदरी ज़ाहिद हुसैन मुगेरी पुलिस बोदर फार्म जी पुलिस सां गॾु ॻोठ मेड़ा जी ढाणी में आसूबाई जी स्कूल पहुता आहिनि, जिते उन तफ़सीली मालूमात वरिती ऐं बयान पुन रिकॉर्ड कयो आहे। जंहिं दौरान जेका आसूबाई उन सेशन सिविल जज वटि बयान रिकॉर्ड कराईंदे जणायो आहे त गुज़िरियल 5 सालनि खां खेसि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेके 72 माण्हू उहे हिरासत करे रहिया आहिनि। उनजी स्कूल मां मुसलसल चोरी कयूं त जीअं जेके ग़रीब ॿार आहिनि उनजी तालीम मुतासिर थी सघे, उनजी स्कूल बंदि न थी सघे। इन मौक़े ते सिविल जज तरफ़ां उनजी मथे ते हथु रखी उनखे इंसाफ़ जी ख़ातिरी कराईंदे SHO बोदर फार्म खे छंड पटंदे इहा हुकुम ॾिनो आहे त वाक़े जो केस दाख़िल करी ऐं रिपोर्ट ॾिनी वञे। ॿिए पासे अमीर ॿुधाए थो त हाई कोर्ट पारां जेको नोटिस वरितो वियो, हाई कोर्ट नोटिस बाद DIG मिरपू खास ऐं SSP उमरकोट खे पूर्ण सुभाणे न परी सूमर जे ॾींहुं हाई कोर्ट में तलब कयो। गॾोगॾु SHO बोदर फार्म खे बि रिपोर्ट समेत पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो। आसूबाई या अदालतनि मां उमेद ज़ाहिर कंदे चयो आहे त जेके अदालतूं आहिनि उहे असांखे उमेद ॾियारींदियूं ऐं इंसाफ़ जी ख़ातिरी कई वेंदी। जी अनिल कुमार, स्कूल मां छा सामान चोरी थियो, इन खां अॻु बि चोरियूं थींदियूं रहियूं आहिनि ऐं जेसीं ताईं अदालत को नोटिस न वरितो पुलिस का कार्रवाई न कई हुई। बिल्कुल अमीर, आसूबाई मुसलसल दाईंदे इहो ॿुधायो आहे त उनजी स्कूल मां सोलर प्लेटूं, बिजली जा पंखा जेके लॻल उहे ऐं मुख़्तलिफ़ जेके वाटर सप्लाई जा पाइप लाइन हुआ जंहिंमें इन जा स्कूल जेके मासूम शागिर्द पाणी पीअंदा उहे वाटर लाइन तोड़ी चोरी कई हुई। आसूबाई इहो कोन ॿुधायो त जिते जेके 72 माण्हू आहिनि उन्हनि तरफ़ां इहे जेके चोरियूं करायूं पियूं वञनि हथनि सां, छाकाणि जो इनखे स्कूल खे बंदि कराइणो आहे त जेके ग़रीब ॿार उहे पढ़ी नथा सघनि। आसूबाई इहो कोन ॿुधायो त इन वाक़े ते मूं मुसलसल हिते चूटियल जेके MP MNA तौरु जेके तक जा नुमाइंदा आहिनि ऐं पुलिस वटि बार बार वञी दायो, थाणे ते वञी दायो, पर पुलिस को बि ख़ातिर का जवाबु न ॾिनो ऐं ठला दिलासा ऐं आसरा ॾींदी रही। जंहिंजो एहतिजाज जेको आहे उहो मीडिया ते हलण बाद हाई कोर्ट नोटिस वरितो ऐं अदालत जे नोटिस बाद हाणे उनखे इंसाफ़ जी जेका आहे उमेद जागी आहे। जी अमीर, महिरबानी अनिल।